वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। चाणक्य मां विनती में ॾिसां था जेकॾहिं मां पंहिंजे मक़सद में चालाकी सां कामयाब थी वियसि त ठीकु आहे, जेकॾहिं न थी सघियसि न मां खुली करे ख़ान बहादुर जे साम्हूं ईंदसि। जेकॾहिं छेड़ो आहे त पोइ छेड़ो ई सही, जेकॾहिं जंग आहे न पोइ जंग ई सही। फिरोज़ पुट मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ज़हन नशीन करे छॾ हमेशह जे लाइ। जॾहिं न शींहं जो शिकार कबो आहे त उन में पंहिंजी जान बि ख़तरे में हूंदी आहे। बाबा जानी, इहो कमु मां सोचे सम्झे कंदुसि ऐं इहो कमु मां उन माण्हू खां कराईंदुसि जेको सालियां जो पंहिंजो हूंदो। पहिरीं ॻाल्हि त मुंहिंजा हथ साफ़ आहिनि, पर जेकॾहिं तुंहिंजे नज़र में हिननि सभिनी शयुनि में मुंहिंजो हथ आहे बि त एसपी ज़रा अली खे कीअं ख़बर पवंदी? छा तूं हुनखे रिपोर्ट कंदे? मूंखे रिपोर्ट करणी हुजे हा त मां तव्हां सां गॾु छो हिते वेठो हुजां? तव्हां शायदि ग़लतफ़हमी जो शिकार आहियो त मां ख़ौफ़ में तव्हां सां पेचप कयो आहे। माफ़ कजो सरदार साईं, जेकॾहिं तव्हां इहो सम्झी वेठा आहियो त प्लीज़ माय रिक्वेस्ट इन ग़लतफ़हमी मां निकिरी वञो। सोप सीरियल वेरुन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।